मलीर में शेख साफी नसरुल्ला गिरानी के कातिलन की गिरफ्तारी लाए साफी ने सिविल सोसाइटी अवामी प्रेस क्लब मलीर के साफिन जे में सदर इनायत शाह कादिर दर्स काजी अब्दुल लतीफ तनवीर खासकेली समद खासकेली सज्जाद शाह की अगवानी में कयो वियो जंहिंमें सिविल सोसाइटी अगवानन हबीब ज़ेब बेदार जाफरी लतीफ रावलानी रजब अली अमीर बख्श तारिक अजीज गुलाम नबी मक्सी शम्स जोयो ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। सच्चे सहाफ़त जो क़त्ल आहे। ही उहो साफ़ी हो जो उन्हनि वॾेरनि बोतारनि सरदारनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ हिकु वॾी दीवार हो ऐं उन्हनि चाहियो थे त हिन सच जे आवाज़ खे हमेशह जे लाइ ख़तमु कजे ऐं उन्हनि खे इहा ख़बर कोन हुई त ही तव्हां क़त्ल जेको कयो पिया हिकु उन शऊर जो उन सच जो आवाज़ आहे जेको सदियुनि ताईं गूंजंदो रहंदो। कादिर साफ़ी नसरुल्ला गिरानी जे क़त्ल कयो वियो आहे। उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां हुकूमत सां मुतालबो करियूं था फौरी तौर ते इन जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। आप जेको सिलसिलो शुरू थी चुको आहे, मां उन सिलसिले जी मज़म्मत कंदे चवां थो त नसरुल्ला गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। उहो असांजे सिंध जो शऊर हो, असांजे साफ़ियनि जो मोड़ हो, असांजो सरदार हो। उहो सच ॻाल्हाईंदो हो। उन सच जे करे खेसि बार बार तंग कयो वियो। उनजे ख़िलाफ़ पूरा केस क़ाइमु कया विया। जॾहिं हू वरी बि न मुड़ियो ऐं सच जो अलम बुलंद कंदो रहियो ऐं आख़िर में उन टाउन कमेटी में जेको करप्शन थी रहियो आहे उनजे ख़िलाफ़ जॾहिं लिखियो त जेके भोतार उते वेठा आहिनि, चेयरमैन बणिजी वेठा आहिनि, उन्हनि भोतारनि उन्हनि सरदारनि उन ते कातिलाणो हमिलो कयो जंहिंमें हू ज़ख़्मू थी वियो ऐं नेठि हू ज़ख़्मनि जा सट सूर न सहंदे हू शहीद थी वियो। केरु सॾाए नसरुल्ला गडानी उहो साफ़ी हो जेको कच्चे में वञी जिते पुलिस जी बि ज़रूरत न हूंदी हुई उते वञी रिसर्च कंदो हो। करप्शन जे ख़िलाफ़ वॾनि नामी गिरामी माण्हू जेके करप्शन जा महाबादशाह आहिनि उन्हनि ते रिसर्च कंदो हो। शायदि इन ई सच जे करे हिन खे क़त्ल कयो वियो आहे। दरबार सलाम आहे। ॿियो हिकिड़ो वॾो अफ़सोस इहो पियो आहे त असांजो माना ईमानदार साथीअ खे सिंध जे अंदरि क़त्ल कयो थो वञे ऐं उन जे इतिजाजम जेको आहे सो अवामी प्रेस क्लब मेमण ॻोठ वारनि उन इतिजाज कयो आहे त हिन क़त्ल ते जेको आहे सो माना ही सचे साफ़ीअ जो क़त्ल आहे। अॼु शहीद नसरुल्ला गडानी जेको क़त्ल थियो आहे, जंहिंखे शहीद कयो वियो आहे ज़ालिमनि, हीअ असीं सम्झूं था त शऊर जो क़त्ल आहे। असीं सम्झूं था त हीअ कलम धणियुनि जो क़त्ल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची